हिन वक़्तु असां सां सेनेटर धनेश कुमार साहब गॾु आहिनि। संदन जी सर महिरबानी अवी टाइम ॾिनो। सर इहो ॿुधाइजो त जेको गुज़िरियल ॿ ॾींहं अॻु क़ौमी असेंबली मां बिल पास थियो क़ौमी अक़लियतनि जे हक़ूक़नि जे हवाले सां, इहो ॿुधाइजो त जेके पुठिते पियल जेके इलाइक़े क़ानून में क़ौमी अक़लियतनि सां हिन वक़्तु बि कहिड़ा मसइला पेश अचनि था, जेके क़ानून पास थियण बाद जेके आहिनि उहे हल थियण जोगा हूंदा, उन्हनि जे लाइ अव्हांजो ॿियो मैसेज कहिड़ो हूंदो? ॾिसो, क़ौमी अक़लियती कमीशन इहो पहिरियों बि हुयो, पर पहिरियों ऑर्डिनेंस जे तहत हुयो। हाणे हिनखे हिकिड़ो एक्ट जे तहत मंज़ूरी कराई वई। अॼु इहो ॾाढो सुठो आहे। हिन में पाकिस्तान जी जेतिरी अक़लियतूं उन्हनि जी नुमाइंदगी हूंदी और उन्हनि जे जेके मसइला मसाइल जेके जंहिं आहिनि, तव्हां ॾिसो था त सिंध में असांजी नंढड़ी न्याणियुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान थो कयो वञे। उन्हनि जो का सुनवाई न आहे। जॾहिं हिकिड़ो दफ़ो जेका बि छोकिरी अचे थी जेका अंडर एज आहे, उन्ही खे वठी था वञनि मदरसनि में कलमो पढ़ाए करे मुस्लिम, का सुनवाई न आहे, न ई उन माउ पीउ खे मिलण था ॾियनि, कहिड़ी बि अहिड़े तरीक़े जी न आहे। त हाणे असां ॾिसो, हिन मुल्क में रही करे असां ज़ोर ज़बरदस्ती वारो नथा करे सघूं। असां प्यार मोहब्बत वारे तरीक़े सां इहा कमेटी तश्कील ॾिनी आहे, जंहिंमें असां उलमा इकराम खे बि घुराईंदासीं और जेके स्टेक होल्डर्स उन्हीं खे बि घुराए सघूं था और उन्हनि सां अर्ज़ु था कयूं त इहे जेके वाक़ियात इहे थियनि था, इहे पूरे मुल्क जी बदनामी जो बाहिस आहे और इस्लाम जी बदनामी जो बाहिस आहे। दुनिया में हिकिड़ो प्रोपेगेंडा थो थिए त भई हिते पाकिस्तान में ज़ोर ज़बरदस्ती आहे। हालांकि इस्लाम में तव्हां ॾिठो आहे त ला इकराह फील दीन हिकिड़ी वाज़े आहे त दीन में को जबर न आहे। त इन हवाले सां मां सम्झां थो त हिकु कमेटी जो असांजी इहे जेका ठहियो आहे मिनारिटी, त इहा जेका आहे त वॾो हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म हूंदो। इंटरफेथ हारमोनी जेके बैनुल मज़ाहिब हमायंगी के असां पूरे पाकिस्तान में फैलाईंदासीं, दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं त अक़लियत जे लाइ पाकिस्तान हिकिड़ो महफ़ूज़ मुल्क आहे, पर इन खे असां अमली तौर ते साबित कंदासीं, सिर्फ़ु ॻाल्हियुनि जे तौर ते न। असांजे अक़लियतनि जे प्लेटफॉर्म खे बि ऑन कयो था। हिन वक़्तु समूरे मुल्क में के सिंध ख़ासि तौर ते कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि हिन वक़्तु बि मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि? ॾिसो, सभिनि खां वॾो मसइलो जेको मां कल्ह बि स्पीच कई, त हाणे तव्हां ॾिठो त मीरपुर साकरो में बि हिकिड़ो वाक़ियो जेको रिपोर्ट थियो आहे त असांजी हिंदू छोकिरियुनि चयो त भई जॾहिं बि असां वञूं था टीचरनि जो इहो हूंदो आहे त असांखे ड्रिॼारींदा आहिनि त तव्हां बुतनि जी पूॼा था कयो, जहनम में वेंदो। इहा हिते मैंटेलिटी, इहा वॾी मैंटेलिटी आहे। इवन उन्हनि छोकिरियुनि सां न असांखे कई दफ़ा असांजा दोस्त इहे हिते चवंदा आहिनि त ॾिसो, आईन पाकिस्तान जे आर्टिकल 20 में वाज़े तौर ते लिखियलु आहे त हर शहरी खे पंहिंजे मज़हब जी आज़ादी आहे। छा तव्हां असां ते गैर मुस्लिमनि ते असांजा मुस्लिम भाउ तबलीग करनि था? आर्टिकल 20 इहो थो चए त गैर मुस्लिम बि तबलीग करे था सघनि। इहो तव्हां ॾिसे त छा धनेश कुमार के मुस्लमान ते तबलीग करे थो सघे? हिन ॿिए ॾींहं ते ई फ़तवा हूंदो, ॿिए ॾींहं ते ई मुंहिंजे क़तल जो फ़तवा थींदो अगरि मां इहा गुस्ताखी कई। त इन लाइ मां, जॾहिं असांखे पंहिंजे मज़हब जी तबलीग जो न आहे त असां त छाकाणि था कयूं? असांजो पंहिंजो मज़हब आहे, असांखे असां पंहिंजे मज़हब जे अंदरि था रहूं और आईन पाकिस्तान जे ताबे आहियूं। त महिरबानी करे इहा शइ इन खे रोकियो वञे। असांजे जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे इहो बार बार इहो न ॾसियो वञे त भई तव्हां गैर मुस्लिम जहनम में वेंदो, असां ई जन्नत में वेंदासीं। उहो जन्नत जो फ़ैसिलो करण वारो उहो अलाह, उहो परवरदिगार जंहिं पैदा कयो उहो आहे। महिरबानी धनेश साहब। धनेश कुमार हुआ जिन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, ॿुधायो त जेको गुज़िरियल ॾींहुं जेको क़ौमी असेंबली मां बिल पास थियो, हाणे क़ौमी जेके अक़लियतूं जेके बिरादरी आहे उन्हनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हिन वक़्तु हल जोगा हूंदा।